नाज़रीन, काश स्टार प्रोग्राम जारी ऐं सारी आहे। असां सां हाणे हिकिड़ो ॿियो उमेदवार मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं त कहिड़ी तयारी करे आया आहियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो तव्हांजो छा आहे? नालो जुमा साईं। किथां आया आहियो? दरकिंग साईं। कहिड़ो किरदारु कंदा आहियो, कहिड़ी तयारी करे आया आहियो? असां साईं अदाकार आहियूं, असां तयारी करे आया आहियूं। असांजो मुंहिंजो पुटु आहे, उहो जेको आहे जे उमीद आहे त तव्हां जेको आहे न पास थी वेंदा? इंशाअल्लाह ताला। हा, त नाज़रीन, असीं हिन उमेदवार खे उन रूम में मोकिलींदासीं इम्तिहान में, त ॾिसूं त उते जेको आहे न कहिड़ो थो किरदारु अदा करे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। दादा चलो तव्हांजो छा नालो आहे? नालो जुमा साईं। जुमा। किथां आया आहियो? दरकिंग साईं। ॾहरकी खां? जी। अच्छा, तव्हां छा थियणु था चाहियो, छा ॿुधाइणु था चाहियो? सिंगिंग, गुलूकारी करणु था चाहियो या अदाकारी? असां अदाकारी साईं। एक्टिंग? एक्टिंग असांजो मुंहिंजो पुटु आहे जेको उहो त मवाली आहे, कोई शराब कंदो आहे। हाँ, न्याणी धीउ वेठी आहे, उहा उन जो बि ख़्यालु करिणो आहे, इन ख़्याल जो। अच्छा, मतिलबु तव्हांजो जेको पुटु आहे उहो मवाली आहे? मवाली आहे जी। न्याणी तव्हांजे घर में वेठी आहे, तव्हां पोड़ा आहियो, कमाए कोन थो, पोइ हुनखे तव्हां छा था चओ, ॿुधायो? उन को सोचूं इहो था या उन को हिदायत करूं था त उहो सम्झी वञे, सियाणो आहे त सम्झी वञे मां पहिरीं में आहियां, हाँ त सम्झी वञे जवान न्याणी वेठी आहे। अच्छा, तव्हां हाणे छा ॿुधाइणु चाहियो था, छा पेश कंदो अदाकारी में, कहिड़ा डायलॉग ॿुधाईंदो असांखे? डायलॉग इहो ॿुधाईंदुमि जो पुट खे सम्झाईंदुमि। तव्हां पंहिंजे पुट खे सम्झाणी ॾियो था? हा, ॿुधायो। हा, ॿुधायो। डायलॉग इहो ई चवंदुमि त बाबा हे जेके पुटु जेको आहे मुंहिंजो शराबी आहे, हे सही कोन्हे, हिनखे जेको आहे सम्झाइणो आहे त मां पहिरीं में आहियां, मां जेको आहे त हाणे मुंहिंजो ख़्यालु कर। हाणे ॿुधायो, तव्हां ॿुधायो असांखे, ॿुधायो जेको हाणे डायलॉग ॾिठा बसि, जेको डायलॉग तव्हां यादि करे आया आहियो न, उहो हाणे ॿुधायो। तव्हां वारो छोकिरो जेको आहे उहो शराबी आहे? हा जी जी। या पोइ ॿुधायो छोकिरे खे छा चवंदा आहियो? जे छोकिरे खे ॿुधायो छा चवंदा आहियो, छोकिरे खे नसीहत कहिड़ी कयो था, कहिड़ा डायलॉग ॿुधायो था? उन को साईं जेको आहे न उन को त सम्झाइणो आहे। ॿुधायो कीअं सम्झाईंदो? तव्हां सम्झायो था चाचा? तव्हां सम्झे थो कीअं? उन को चवंदुमि बाबा तूं जेको आहे त सियाणो थी। तव्हांजे पुट जो नालो छा आहे? ना छा आहे हुनजो? मुंहिंजे पुट जो अनवर। ठीकु आहे। हाणे अनवर खे तव्हां सम्झाणी ॾींदा पिया, कहिड़े हिसाब सां ॾींदा? ॾींदोसि इहो ई ॾींदोसि जो जेको आहे त न्याणी धीउ वेठी आहे घर, इन जो ख़्यालु करिणो आहे। तूं हे जेको शराब कंदो आहे हे ख़तमु करे ॾे। उहो कीअं चवंदा? डायलॉग में करे? हा, डायलॉग में ॿुधायो। वेरी गुड, शाबाश। ॿुधायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा ये जेको पुटु आहे मुंहिंजो अनवर, इन खे मां सम्झंदुमि त हे शराबी आहे। अरे छोकिरा, कुझु शर्म न थियो अचई, शर्म कर कुझु, बिना पीउ जो कुझु लिहाज़ कर, पीउ जो कुझु ख़्यालु कर, बिना त को ध्यानु ई कोन थी, बिना कुझु ख़्यालु कर। जवान न्याणी वेठी आहे, उहा उथाणी आहे, कुझु ख़्यालु कर, कुझु जेका इहे छॾे ॾे, इहे जेका शराब नशो कंदो इहे छॾे ॾे, कुझु ख़्यालु कर। बिना पीउ आहे, पहिरीं में आहे, कुझु ख़्यालु कर, ध्यानु कर। तव्हां सही अञा बि तव्हांखे अञा बि इन में कुझु गहराई पैदा करणु खपे। तव्हांजे पुट जो नालो अनवर आहे न? अनवर, तो ज़ुल्म कयो आहे मूंसां। मूं सारी ज़िंदगी 500 ॾिहाड़ी ते कमु करे करे तोखे पढ़ायो लिखायो। अफ़सोस अनवर, तोखे मुंहिंजे पोड़पे जो बि ख़्यालु न आयो। अरे शर्म न आई? तोखे गैरत न आई? तो पीउ जे अछनि वारनि ॾे बि न ॾिठो, घर में वेठल जवान भेण ॾे बि न ॾिठई। कुझु
उनमें मतलब डायलॉग डिलीवरी जे महिल उनमें कुछ पैदा कयो, मतलब कुछ जोश पैदा कयो, जज़्बो। नसीहत बि ॾे ऐं कुझु रोब बि सिखो। चंडो छोकिरो आहे न, माना शराबी आहे, कमाए कोन थो, उनमें ॾुख बि हुजे, नसीहत बि हुजे, ॿई शयूं हुजे। जीअं जावेद भाई जेको तव्हांखे सम्झायो त उनखे सम्झा, कुझु दर्द बि हुजे, उहो करे न ॾुखियो। हा, वॾी महिरबानी चाचा। असां पारां तव्हांखे जेको आहे हू तव्हांजी अदाकारी मां जेको असां मुतासिर घटि आहियूं, लेकिन तव्हांजो शौक़ु तव्हांजे जज़्बे खे ॾिसी करे मुंहिंजे पारां तव्हांखे 8 नंबर आहे। चाचा तव्हां महिनत कयो ऐं अरसो तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में थोरो थियो आहे, ईअं न? थोरो थियो आहे जेको हिन फील्ड में आया हो, अदाकारी जो शौक़ु थियो आहे। घणो अरसो थियो आहे तव्हांखे? हा, साल खनि थियो आहे, माना नवां आहियो, त तव्हांखे असां 7 नंबर ॾींदासीं। थोरो महिनत कयो, महिरबानी। नाज़रीन, काश स्टार प्रोग्राम जारी सारी आहे। काश में जेको स्टार प्रोग्राम में असांजा उम्मीदवार मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं त जेको आहे उहो कहिड़ो जेको आहे किरदारु कंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे तव्हांजो? नदीम जमाली। कहिड़ो किरदारु अदा कंदा आहियो? मां फनी कंदसि मवाली वारो। किथां आया किथां आया? ॻोठ मोहम्मद खान बुरड़ो ॾहकी खां। उमेदु आहे तव्हां पास थी वेंदा? नाज़रीन, जेको आहे उमेदवार खे हाणे असां उन रूम में मोकिलींदासीं जितां जेको आहे उमेदवार कोशिशि कंदो त पास थिए या न थिए, उहो त बाद जी ॻाल्हि आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा छा नालो आहे तुंहिंजो? बाबा नदीम जमाली। नदीम जमाली, किथां आयो आहीं? ॻोठ मोहम्मद खान बुरड़ो ॾहकी खां। ॻोठ मोहम्मद खान बुरड़ो। जावेद साहब तव्हां पुछोसि छा थो ॿुधाइणु चाहे? जमाली साहब, तव्हां आर्टिस्ट थियण जो शौक़ु आहे, तव्हांखे अदाकार थियण जो शौक़ु आहे। अदाकारी में मुख़्तलिफ़ शोबा जात हूंदा आहिनि, ट्रेजिडी, तंज़, मज़ाक़, एक्शन। तव्हां कहिड़ी शइ खे लाइक कंदा आहियो? मां फनी खे लाइक कंदो आहियां। फनी। अच्छा, कोई फनी क्लिप करे ॾेखारियो। मवाली वारो। जी ॿुधायो। जी, ॿियो को बि आहे? उस्ताद, इहो भंग जो वटिरो त मूंखे तयारु करे ॾे भले। उस्ताद, मूंखे भंग जो वटिरो तयारु करे ॾिजां, अॼु न ॾिजां, छो त तोखे त ख़बर आहे न मां वॾो भंग जो मवाली आहियां। वाह। अच्छा, हिन खां अलावा जेको आहे कॉमेडी खां अलावा एक्शन या कोई ॿियो कोई? न एक्शन बि कॉमेडी। ओनली कॉमेडी। जी जी। ॿी कोई तयारी करे आया आहियो? मां त मवाली वारे किरदार ते तयारी करे आयो आहियां। ॿी का शइ? मां जिते बि कमु कयो आहे या यूट्यूब ते या किथे बि, उते मां मवाली वारो किरदारु घणो कयो आहे। फोकस मवाली वारे किरदार। ॿियो कोई? ॿियो करे ॾेखारियो। ॿियो कोई? मवाली जो ॿियो कोई करे। ॿियो कोई डायलॉग? उस्ताद, इहो भला इश्टू किथे आहे? मां मोकिलियोमांसि त छोकिरो वठी अचे, को मैखाने त लड़ी त कोन आयो भला। वाह। इहो सिर्फ़ु तव्हां मज़ा करणु था चाहियो? हा। कोई एक्टिंग वग़ैरह? न, अगरि जेकॾहिं तव्हां कोशिशि कंदासीं त अची वेंदी, पर दरअसल कोशिशि कयो न आहे भई एक्शन जे बारे में या को ॿिए किरदार में ट्रेजिडी वग़ैरह। ट्रेजिडी वग़ैरह या को ॾुख वारो? कोशिशि घणो कयो न आहे भई मवाली वारो किरदार तव्हां करे वेंदो? जी। तव्हांखे को कैरेक्टर? जी जी, त तव्हां करे वेंदो? इंशाल्लाह कोशिशि कंदासीं। मसलन हिकिड़ी तव्हांखे ॿुधायूं था जी। डायलॉग, उहो तव्हां उन अंदाज़ सां चवंदो? हा, चई वेंदासीं। डायरेक्शन खे पकिड़े सघो था? जी जी। अच्छा, ट्रेजिडी में थोरो अंदाज़, माना ॾुख जो अंदाज़, ॾुख भरियो डायलॉग को बि हुजे, माना तव्हांखे ड्यूटी न मिली आहे, तव्हां आया आहियो घर में, तव्हां खां पीउ सवाल करे थो त तूं आयो आहे मोटी ॾिया, तव्हांखे नौकिरी मिली आहे? नौकिरी न आहे मिली, तव्हां हर ऑफिस में वियो, धिका खाई मोटी वियो, हाणे उनजो जवाबु तव्हां पंहिंजे पीउ खे कहिड़े अंदाज़ में ॾियो? उहो तव्हां न बाबा, मां घणो रुलियुमि, दर दर रुलियुमि, हिकु हिकु ऑफिस वियुमि बाबा, मूं ग़रीब खे नौकिरी न मिली बाबा, न मिली नौकिरी। ग़रीब जो क़दुरु ई न आहे हिन दुनिया में बा। वेल डन, बेस्ट। न सर, बेस्ट न सर,
बेस्ट इन जे करे ना नियाज़ साहब त हुन दोस्त वैसे परफॉर्म सुठो कयो आहे, लेकिन जेको एक्टर हूंदो आहे उनखे हर ज़ाविये में एक्टिंग करणी पवंदी आहे। लाज़मी न आहे त उनखे हर प्रोग्राम में जेको उहो तंज जो मिज़ाज जो मिले या मज़ाहिया मिले या मवाली जो करेक्टर मिले, कंहिं में उनखे विलन जो करेक्टर मिली सघे थो, कंहिं में उनखे साइड हीरो जो करेक्टर मिली सघे थो। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो त फस्ट में जीअं आयो त कॉमेडी करे, ठीकु आहे, कॉमेडी में 2 दफ़ा रोल कयईं ऐं सुठो जेको आहे उहो जेको आहे रोल कयईं ऐं रिकॉर्ड बि आहे। मां हुनखे चयो त सिर्फ़ु कॉमेडी छो बाबा, ही ट्रेजेडी रोल बि आहिनि, एक्शन बि आहिनि। मां ट्रेजेडी जो हिकिड़ो हुनखे हिकु टॉपिक ॾिनो त तुंहिंजो पीउ पोड़ो आहे घर में, तूं ड्यूटी जे लाइ वहीं, ड्यूटी तोखे न मिली आहे, ऐं पीउ खे कहिड़े अंदाज़ में माशाल्लाह तमामु बेस्ट कयो आहे। तव्हां उनखे उनजे मुख़्तलिफ़ हिकु शोबे लाइ जेको न कयो आहे। ॾिसो न, उहो चए पियो त मां कॉमेडी कंदो आहियां, पर कॉमेडी खां अलावा मां चयुमि त तूं एक्टिंग कर। बहरहाल जमाली साहब तव्हां कमु सुठो कयो आहे, कमु ठीकु कयो आहे तव्हां, लेकिन तव्हांखे बेस्ट थियण में अञा कुझु महिनत आहे। महिनत जी ज़रूरत आहे, जेके उम्मीदवार आया आहिनि महिनत जी ज़रूरत आहे, मां सभ खां बहितरीनु महिनत जी ज़रूरत कमु कयो आहे, सुठो कमु कयो आहे, महिनत जी ज़रूरत आहे, बेस्ट थियण में देर आहे। माशाल्लाह असांजी तव्हांखे 9 नंबर आहे मुंहिंजे दफ़ा ज़बरदस्त। तव्हां वेटिंग रूम में वियो, तव्हांखे रिज़ल्ट जेको आहे पोइ ॿुधायो वेंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दादा छा नालो आहे तुंहिंजो बाबा? अकबर नालो आहे थई। अकबर थई, किथां आहियो? डेरकी खां। डेरकी खां जी। तव्हां हिन प्रोग्राम जेको काश स्टार में छा पेश करणु था चाहियो? जी एक्टिंग कंदासीं। एक्टिंग जी। तव्हां पुछोसि छा जी एक्टिंग कंदो? तंज़ कंदो, मज़ाक कंदो? मज़ाक भी कराईंदा आहियूं। कहिड़े कहिड़े शोबनि में तव्हांखे शौक़ु आहे? एक्शन में, कॉमेडी में? कॉमेडी भी कराईंदा आहियूं। कॉमेडी थी, कॉमेडी जाते एक्शन। अच्छा, हिकिड़ो तव्हांखे सवाल कयां थो, घणो अर्सो थियो आहे तव्हांखे इन फील्ड में कमु कंदे? बस तक़रीबन हाणे साल खनि थियो हूंदो। साल ॾेढ थियो आहे। अच्छा, लफ़्ज़ ड्रामा आहे, ड्रामे जी माना छा आहे? नॉर्मल कमु कयो आहे, बसि पाण में शॉर्टकट। न मतिलबु त लफ़्ज़ ड्रामा कयूं था असां, मुंहिंजो नालो रखियो आहे ड्रामा जी माना छा आहे? बसि थोरो घणो सम्झ असांखे घटि आहे, कमु थोरो कंदा रहिया आहियूं बसि पाण में। अॼाण न आहे ड्रामे जे बारे में, ड्रामो छा खे चइबो आहे? ठीकु आहे। अच्छा चल ठीकु आहे, तव्हां ॿुधायो छा था तव्हां जेको अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजो ज़हन या माइंड ठाहिया आहियो त मां अॼु काश स्टार प्रोग्राम में वेंदुसि ऐं उते परफॉर्म कंदुसि, उहो माइंड तव्हां पंहिंजी तरफ़ो जेको असांजे ख़्यालात खे छॾो, असांजी ख़्वाहिश खे छॾो, तव्हां जेको पंहिंजो माइंड ठाहिया आहियो उहो ॿुधायो छा ठाहियो, छा पेश करणु चाहियो तव्हां? पेश कयो जी जी जी। कॉमेडी तव्हांजी काई जेके तव्हां पसंदि करो। मां गानो भलो ॻाईंदो आहियां, मां तोखे ॿुधायां सही, भलो ॻाईंदो आहियां, सुठो लॻंदो कोन्हे। अच्छा, ही तव्हां जेको चयो त गुलूकारी जे हिसाब सां चयो मां सुठो ॻाईंदो आहियां। अच्छा, इहो अंगूठो वात में भला छो? इहो अंगूठो जेको आहे त मां कॉमेडी में कंदो आहियां। न मतिलबु त तव्हां कॉमेडी थोरो ठीकु आहे कई, पर इहो अंगूठो वात में छो? हिनजो छा मक़सदु आहे, जो कंसेप्ट छा आहे? अच्छा, फ़र्क़ु तव्हां कॉमेडियन आहियो, तव्हांजी शॉप आहे, कुकड़नि जी दुकानु आहे तव्हांजो को माण्हू कुकुड़ किराए ते वठी वियो आहे, 3 ॾींहं थिया न कुकुड़ मोटी आहे न किराए पहुतो आहे, हाणे उहो माण्हू तव्हांखे रस्ते में मिली वियो आहे, तव्हां कीअं कॉमेडी कंदो हुन सां? कॉमेडी अंदाज़ में तव्हां छा सवाल जवाबु कंदो? पैसा मतिलबु माण्हू जा रहंदा आहिनि, तव्हांजा उंडे रहंदा आहिनि, मुंहिंजा उंडे रहंदा आहिनि। हा ठीकु आहे, न कुकुड़ पहुचाई अथसि न किरायो पहुचायो अथसि, हाणे हमरा तव्हांखे आम्हूं साम्हूं कंहिं घिटी में मिली वियो आहे, हाणे तव्हां हुन सां कीअं मुखातिबु थींदो? एॾा ॾींहं थी विया आहिनि, कुकुड़ तूं वठी वियो आहियां, किरायो ॾिनो थी न कुकुड़ ॾिनो थी, बि तोखां पुछां थो मां। बंगलो ॾिनो हुओसीं छा किराए ते, कुकुड़ ॾिनी हुआसीं, कॉमेडी उहा कयो न बाबा। अच्छा, इन खां अलावा तव्हांखे अगरि कोई ॿियो कॉमेडी खां अलावा ट्रेजेडी को जींदी हुजे या एक्शन? बाबा साईं, पूंछ मूंखे न मिली न, पूरे गोट खे बाह लॻाए छॾींदुसि, ऐं हा इहे ॿुधी छॾ, पूंछ खे मां खणी वेंदुसि तूं। हा कॉमेडी एक्शन ज़बरदस्त, एक्शन तो सुठो करे थो, पर कॉमेडी में थोरो हल्को फुल्को जेको आहे थोरी लचक आहे। हा, इहे लचक ख़तमु कयो, पोइ तव्हां कॉमेडियन एक्टर थी सघो था। ऐं वॉइस तव्हांजी जेका आहे एक्शन, तव्हांजी जेकी आवाज़ आहे न,
ऐं आवाज़ में जो कि मतिलबु हिकिड़ो थरथराहट आहे उहा एक्शन वारी आहे मतिलबु उनजो जेको टेम्पो आहे उहो एक्शन वारो आहे हिकिड़ो जाबिर माण्हू ज़ालिम उन कैरेक्टर में अगरि तव्हां कमु कंदो तव्हां परफेक्ट रहंदा बार वर्क हर कंहिंजो पंहिंजो आहे कोशिशि पंहिंजी आहे इंशाल्लाह माशाल्लाह बेस्ट आहे ठीकु आहे सुठो आहे ओके असां पारां तव्हांखे 8 नंबर नाज़रीन अॼु काश स्टार प्रोग्राम जे अॼु जो असांजो आख़िरी उमेदवार आहे ऐं हुन खां पुछंदासीं त कहिड़ी तयारी करे आयो आहे अस्सलाम वालेकुम दादा वालेकुम अस्सलाम छा नालो आहे तव्हांजो नालो गुलाम फरीद मीराणी किथां आया आहियो डेरकी खां ई आया आहियूं कुतुब टाउन कहिड़ी तयारी करे आया आहियो तयारी पंहिंजी अदाकारी वारो सिस्टम आहे ऐं इंशाल्लाह तव्हां ॿुधंदा वे तव्हांखे छा लॻे थो तव्हां अॼु काश स्टार थींदा वे इंशाल्लाह उमेदनि ते क़ाइमु त नाज़रीन असीं जेको आहे उमेदवार खे उन रूम ॾांहुं मोकिलियूं था जिते जेको आहे दोस्त पंहिंजी महिनत सां पास थिए थो या न त उहा त बात जी ॻाल्हि आहे अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम अस्सलाम ये सफ़ी मौला की मदद अदा तुंहिंजो नालो छा आहे बाबा नालो मुंहिंजो गुलाम फरीद गुलाम फरीद साहिबु किथां आया आहियो जी साईं असां डेरकी खां आया आहियूं अच्छा तव्हां हिते छा पेश करणु था चाहियो असां पंहिंजी अदाकारी कुझु पेश कंदासीं ऐं जेको मुंहिंजो हिन टाइम फिल्म बि तयारु थी वई आहे अञा एडिटिंग हले थी अच्छा तव्हां जाॾो पेश कंदासीं अच्छा गुलाम फरीद भाऊ तव्हां कहिड़ा शाट करणु पसंदि कंदा आहियो ट्रेजिडी एक्शन सर एक्शन अच्छा एक्शन जी जी एक्शन में कुझु ॿुधायो एक्शन में बिल्कुलु ॿुधाईंदासीं जी बिस्मिल्लाह अॼु मां रुस्तम असले ऐं बारूद जो अहिड़ो त धमाको कंदुसि जो तव्हां सभ जूं सिसियूं आसमान न उॾामी वेंदियूं ऐं वरी जॾहिं हेठि किरंदियूं त कुतनि खां खाराईंदोसानि कुतनि खां अच्छा फरीद भाई तव्हां छो त माशाल्लाह सीनियर लॻो पिया ऐं तव्हां पाण ई ॿुधायो तव्हांजी जेकी आहे फिल्म बि हाणे एडिटिंग जे मराहिल में आहे जी त तव्हां सिर्फ़ु इन एक्शन खे ई लाइक कंदा आहियो ऐं खां अलावा बि कोई ट्रेजिडी सीन यानी कॉमेडी वग़ैरह कुझु कंदा आहियूं पहिरीं ॻाल्हि त असां एक्शन में ई तक़रीबन संगत पंहिंजी चवंदी आहे तव्हां मशहूरु ऐं मारूफ़ लॻंदा आहियो एक्शन में ई पर जेकॾहिं असांखे कुझु ॾिनो वेंदो आहे त बाबा ट्रेजिडी थी वियो जेकॾहिं कुझु कॉमेडी थी वई त असां बिल्कुलु उहो बि करे वेंदासीं मक़सदु आहे त तक़रीबन संगत जे हिसाब सां जेके दोस्त मुंहिंजा आहिनि चवंदा आहिनि त बाबा तव्हांखे एक्शन ई फील करे थी ऐं तव्हांखे महसूसु असां कयूं था त तव्हांखे सुठो लॻे थो अच्छा गुलाम फरीद भाई कुझु ॿियो एक्शन में मतिलबु स्क्रिप्ट चेंज करे कोई ॿी शइ ॿुधायो ॿियो डायलॉग खां ॿियो को ॿियो हटी करे हा आहे बिल्कुलु हिकिड़ो धूम फिल्म जो मुंहिंजो डायलॉग आहे लाला सिकंदर जंहिंजे बेरी पवे तंहिंजी मुंडी मरोड़े मारे कुझु अच्छा सही अच्छा इन खां अलावा कॉमेडी भला तव्हांखे थोरी घणी अचे जी सर ॿियो कुझु असां पेश करणु चाहींदासीं तक़रीबन सुघड़ जे हिसाब सां सुघड़ उहो अलॻि शोबो आहे जी सुघड़ाइण वारो माशाल्लाह अगरि जेका सुघड़ आयो हुजे सुठी ॻाल्हि आहे जावेद साहिबु तमामु बहितरीनु तव्हां जेके तव्हांजो मां तॾहिं तव्हांखे जेको पहिरियों सुवाल जी जी असल मतिलबु इहो हुयो जी जी त एक्शन खां अलावा बि तव्हां हाणे मतिलबु सुघड़ बि आहे कुझु तव्हांजी दुआ सां अञा महिनत जी सख़्तु ज़रूरत आहे अगरि जेकॾहिं तव्हांखे तराशबो अञा बहितर तव्हां माशाल्लाह ऐं तव्हां पंहिंजे शोबे सां ॾाढो क्लोज़ली मुंसलिक बि आहियो ऐं तव्हां सुघड़ जे हिसाब सां बि ॾाढी सुठी पेश कई जी जी इन करे जेतिरा बि कंसिस्टेंट आया आहिनि जेतिरा उमेदवार आहिनि उन्हनि सभिनि खे जेके मैक्सिमम मार्क्स उनमें पहिरियां माण्हू तव्हां आहियो जंहिंखे 10 नंबर ॾियां पियो मुंहिंजी पारां तव्हांखे पूरा 10 नंबर मुंहिंजी दफ़ा बि तव्हांखे 10 नंबर ज़बरदस्त महिनत कयो ऐं महिनत शुक्रिया ठीकु आहे तव्हां वेटिंग रूम में वियो तव्हांखे पोइ रिज़ल्ट ॿुधायो था तव्हां ठीकु